ठिकराते में ज़मीनी तकदारता बिन धुरिन में छिकतान बरकरार आहे। एक तरफ़ा मुखालफ़न ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरो कंदड़नि सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मजीद महर सां हिन रीति में मुंहिंजी ज़ाती ज़मीन आहे हिते मूंखे 3 खां 400 एकड़ जो खातो आहे। शेखनि जो न को खातो आहे न कुझु आहे। शेख जो बेबुनियाद इल्ज़ाम आहे। शेखनि अॻे ॾींहुं अची करे टियों ॾींहुं मुंहिंजी ट्रैक्टरनि जे ड्राइवरनि खे धक हयां आहिनि ऐं मुंहिंजी ज़मीन में कब्ज़ो करण जी कोशिशि कई अथऊं। मुंहिंजा भिका भॻा अथऊं, असां ज़ाती कई अथऊं ऐं ज़मीननि जेका आहे सॼी मुंहिंजी आहे। शेखनि जो को खातो आहे त मुख़्तियारकार वेठो आहे, SDM वेठो आहे, उहे असांखे चवनि, उहे असांखे अचनि भाई शेखनि जो खातो आहे, तव्हां फलाणी जाइ ते असां ज़मीन ॾियण लाइ तयारु आहियूं। बाक़ी शेख असां नाजाइज़ कब्ज़ो करणु चाहिनि था, जेको असां करणु न ॾींदासीं। कूड़ आहे रुगो कूड़ था ॻाल्हाइनि, कुझु बि न अहिड़ो का बि ॻाल्हि अहिड़ी न थी आहे। असांजे औरतुनि खे धक बि आहिनि, असांखे इंसाफ़ मिले, असांखे बार बार बदनाम करणु चाहिनि था। तानगिरी कनि था कंहिं माण्हुनि जे चवण ते। इहो गांव बख़्श शेख आहे जेको माना किथे पटिशन दाख़िल करे थो किथे कीअं। अॻ में बि असांजे ॻोठ ते केस कया अथई, तक़रीबन 15 खां 20 लख असांखे तावन करायो अथई। असांजा माण्हू बदिराए हेॾां होॾां माना ज़लील कयो अथई। असांजो मुतालबो इहो या त शफ़ाफ़ जांच करे असांखे इंसाफ़ मिले। कब्ज़ो कयो अथऊं, हाणे करनि पिया ऐं लठियूं खणी आया त इहो त वॾनि जा असांजनि जा खाता आहिनि, अञा तब्दील ई न थियल आहिनि। हे गौस बख़्श शेख या 2-3 खिलण आहे, उन जंहिंजो ख़ैर मोहम्मद नालो आहे। इहे कंहिं ॿियनि जे चवण ते जेको आहे नाजाइज़ फ़ाइदो वठंदा। असांजो मुतालबो आहे त इंक्वायरी करे माप कराइनि ऐं बेबुनियाद जेके इल्ज़ाम हणंदा इहे न हणनि असां ते। कोर्ट संदो आहे ॾखण वारो, असांखे इंसाफ़ खपे। असां सां ज़ुल्म था कनि, नाहक था कनि, केॾे लहण नथा ॾियनि, संदनि ज़मीननि में गाह नथा करणु ॾियनि। ज़ाइफ़नि माण्हुनि खे लाहींदा, पोइ ज़ाइफ़नि जे कॾ लॻंदे पोइ मर्द जे ताणी पुॼंदा, ताणी ढक हणींदा, संदनि मायुनि खे पाण फटी करे पोइ चवंदा इन्हनि कया आहिनि असांखे।